रोशनी विझंदासीं। दोस्तो जलाल चांडियो एक सिंध जो बेहतरीन फनकार हुयो ऐं जलाल चांडियो हिन फ़ानी दुनिया में 2001 ऐं 10 जनवरी में हिन दुनिया मां वफ़ात कयो। दोस्तो जलाल चांडियो ईअं ई माण्हुनि जे दिलनि ते राज न कयो। जलाल चांडियो जूं महिनतूं तमामु अनथक महिनतूं थियल हुयूं जलाल चांडियो जूं। दोस्तो हींअर तव्हां ॾिसो त कंपनियुनि वारा जेके फ़नकार आहिनि उन्हनि खे पंहिंजे अॻियां झुकायो वेठा आहिनि, लेकिन मर्दे मुजाहिद जलाल चांडियो अहिड़ो मर्दे मुजाहिद हुयो जंहिंजे अॻियां कंपनियुनि वारनि वञी सरेंडर कयो। कंपनियूं जेके केस्ट कंपनियूं हुयूं उन्हनि वञी जलाल चांडियो जे अॻियां सिर निगो कयो ऐं जलाल चांडियो खे मिनथूं कयूं त जलाल चांडिया तूं असांजे कंपनीअ जे ॿाहिरां कैसेट कढ, तूं असांजी कंपनीअ जो एल्बम कढ, पैसा ॾोकड़ जेके चई असां तोखे ॾियण जे लाइ तयारु आहियूं। कंपनियुनि वारा छो जलाल चांडियो जे आॾो झुकिया? छाजे करे जो जलाल चांडियो हिकु मक़बूल तरीन फ़नकार थी पंहिंजे दौर में गुज़रियो ऐं जलाल चांडियो जॾहिं अखि खोली, जलाल चांडियो जॾहिं मौसीक़ी जी तरफ़ आयो त सिंध में बल्कि पूरे पाकिस्तान में जेके पंजाबी फ़नकार हुया उन्हनि जा कलाम झंग झर ऐं महफ़िलनि में ॿुधिया वेंदा हुया ऐं पंजाबी फ़नकार जेको आहे सो महफ़िलनि खे अची परमाशिश कंदा हुया ऐं उते उन्हनि जा गीत हलंदा हुया। जलाल चांडियो जॾहिं मौसीक़ी जी तरफ़ क़दम रखियो, जलाल चांडियो पाण सां पाण हिकिड़ो वाइदो कयो त सिंध मां जेके पंजाबी फ़नकार आहिनि ऐं सिंध मां जेके पंजाबी केस्टूं आहिनि इन्हनि खे कढी सिंध मां ॿाहिरि धिकेरियो वञे। छाजे करे जो हिकु जलाल चांडियो यूनिक हिकिड़ो आइडियो खणी आयो पाण सां गॾु। गीत त अॻु में बि माण्हू ॻाईंदा हुया, फ़नकार अॻु में बि सिंध में मौजूदु हुया, लेकिन खड़ताल चपड़ी ऐं यकतारी चपड़ीअ में जलाल चांडियो जॾहिं ॻाइणु स्टार्ट कयो, यूनिक हिकिड़ो फ़न थी वियो ऐं उन खां अलावा जलाल चांडियो वाहिद सिंध जो फ़नकार हुयो जंहिं यकतारी चपड़ीअ ते ॻाइणु स्टार्ट कयो, बल्कि पूरे पाकिस्तान में वाहिद फ़नकार हुयो जलाल चांडियो जंहिं यकतारी चपड़ीअ ते ॻाइणु स्टार्ट कयो। जॾहिं यकतारी चपड़ीअ ते ॻाइणु स्टार्ट कयो जलाल चांडियो त माण्हुनि सुठी मोट ॾिनी जलाल चांडियो खे, छाजे करे जो नई शइ हुई ऐं जलाल चांडियो जो आवाज़ तमामु बहितरीन ऐं सादो गायक। छाजे करे जलाल चांडियो जेको दिलि में हूंदो हुउसि, जेको यादि कंदो हुयो उहो ई जेको आहे सो पंहिंजो ॻाईंदो हुयो माण्हुनि जे अॻियां ऐं जीअं ईअं सम्झो जीअं ॿुधण वारे जी तर्जमानी कंदो हुयो जलाल चांडियो। अहिड़ो सिंध जो बहितरीन फ़नकार थी जलाल चांडियो गुज़रो। दोस्तो जलाल चांडियो जी ख़ाल अॼु ताईं को बि फ़नकार भरे न सघियो ऐं ॾींहुं क़यामत ताईं न भरे सघंदो। दोस्तो जलाल चांडियो तमामु घणो शफ़ीक़ हूंदो हुयो ऐं जलाल चांडियो पंहिंजे मुलाज़िमनि सां जेके नौकर चाकर जलाल चांडियो वटि हुया उन्हनि सां बि तमामु घणो बहितरीन सलूक कंदो हुयो। दोस्तो जलाल चांडियो जो हिकिड़ो नौकर हुयो, उहो तमामु ग़रीब हुयो ऐं उन जी रिश्तेदारी जिथे थियल हुई, शादी जिथे संग वतल हुयो उन जो, त उन्हनि फरमाइश कई त जॾहिं तुंहिंजी शादीअ ते जलाल चांडियो अची ॻाईंदो पोइ असां तोखे संग ॾींदासीं, न त तुंहिंजी शादी हिते न थींदी, तोखे संग न ॾेई असां ॿिए पासे संग था ॾियूं। त दोस्तो जॾहिं उन नौकर जो पीउ जलाल चांडियो वटि आयो अर्ज़ी खणी त जलाल चांडिया हे वाक़ियो आहे ऐं मुंहिंजो छोकिरो बि तव्हां वटि कमु थो करे, सो महिरबानी करे असांजी इज़त बचायो ऐं छोकिरे जी जेका ॿाह आहे उहा ॿिए पासे वञे थी, महिरबानी करे मुंहिंजे छोकिरे जी शादी करायो ऐं परणायो। जलाल चांडियो मर्दे मुजाहिद हुयो। दोस्तो जलाल चांडियो उन जे पीउ खे भाकुर पाए ऐं उन जे पीउ खे 5000 जो नोट कढी ॾिनई। उन टाइम ते 5000 बि वॾा मायनो रखंदा हुया। दोस्तो पोइ जलाल चांडियो उन जे पीउ खे 5000 जो नोट कढी ॾिनो, चई त वञी हिन जे लाइ कपिड़ा लटा ऐं चेपल ऐं सुठो जेको आहे सो सामान हिन जे लाइ वठी ऐं शादीअ जी तयारी कर, इंशाअल्लाह मां अची तो वटि ॻाईंदुसि बि सही ऐं तुंहिंजा जेके इहे रिश्तेदार आहिनि उन्हनि खे बि राज़ी करे पोइ वेंदुसि। त दोस्तो ईअं ई थियो, जलाल चांडियो बिना मुआवज़े ऐं बिना पैसे जे वञी उन शादीअ ते पुॻो ऐं जलाल चांडियो खे जेका घोर मिली उते जलाल चांडियो जेके गीत ॻाया, हार मिलियसि जलाल चांडियो खे, उहे बि पंहिंजो अजरक में पुठारक ॿधी उन मुलाज़िम जे पीउ खे वञी ॾेई चई बाबा हे बि अमानत तुंहिंजी आहे।